वाह छा त गाड़ी वठी आयो बकरी छेलो खपाए करे गाड़ी वठी करे बस स्टार्ट जी गाल है हाणे इन में छड़ तेल होजे त बस कम खराब ना है ओके या वाह 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 छा त अरे हिकड़ी गाल तो मां को विसरी वई खीसो तो कटे फसाया हिन खे तो मोचड़ा हिन खे तो खाराया अदा अदा ओ स्कूटर वारो सॾई दो छाका अच न ढन 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 वाह जो यार मोटरसाइकिल पर वंजो नलकी कोन था खुदा जो कसम अलाए ओ मामा हां हिन न तुझो खीसो कटियो थी हिन मांजो खीसो कटियो आहे हाँ छो तो कूड़ वाला खीसो था आहे हो न वाले थी ॾिस त सही न सुञाण पैसा बेदा सुञाण ॾिस कपड़ो ॾिस अरे हाँ हे अदा मां तुंहिंजो भाउ आहियां मां तुंहिंजो खिसो कीअं कढींदुसि हिन कटियो थी हिन हिन कटियो आहे हाँ हिन कटियो थी अल्लाह अल्लाह सही चंदो खुदा जो कसम आ पंहिंजी अखियुनि सां ॾिठो मांसि हाँ हाँ। हिन मांजो खीसो हिन कटियो थी हिन हाँ हे कैंची के काथो आंदी थी तू हिन को जो खसियमु मां तुंहिंजो खिसो कीअं कढींदुसि अदा वो तो सही गल आहे जट हे त मांजो नंढो भाउ हे खीसो कीअं कटींदो कैंची भी तुझे हथ में आ चोर चोर जो पुट तू आ वरी खिसो कटे मारे खणी आयो वरी वठी आयो त खिसो तो कटियो आहे चई हाँ ये भी पंहिंजा भाग जो हे पगार हेड़ी सारी मोटी आ अला मैं ना सिखा बेचोरी रे ना सिखा यार नंढी चोरन में तो छड़ो पादर तो खावा हाणे छो न यार ईअं कया हिकिड़ो ई वॾो हथ हणी वञी बसि सुकून सां वेही रहा पादरनि जो त उहो ई माहिर थी विया खाई खाई जान पकी थी वई आहे बसि हाणे वॾो हथ हणां थो इहो ई कमु कयां थो ईअं कर नंढियूं चोरियूं ख़तमु हाणे वॾो हथ हा सामान गाड़ी खाए अरे मुंहिंजी गाॾी आहे तुंहिंजी गाड़ी हा मुंहिंजी गाॾी आहे सादो वठण थो वञा ॾींहं ॾिठे जो हिते मां बीहाई आहे मोटरसाइकिल घर वियो हथ मुंहुं धोइण गाॾी पोयो काई थो चोर चोर न मामा हला हेठलो 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 चोर चोर जा पुट बाड़े न तू चोरी सिखी अरे ना मां भुली वियुमि न मां पंहिंजी सम्झी कया मुंहिंजी बि हुते बीठी हुई हिते त तू असांजे पाड़े जो ई न आहे त तुंहिंजी हिते कीअं बीठी ओ सामान वठण आयमि न हुते बीठी मुंहिंजी बि तुंहिंजी बि ॿई इहे गॾु बीठी हुई न हिते कहिड़ो बाज़ार आहे हिते कहिड़ो दुकान आहे ॿाराणी में कहिड़ो सामान आहे अरे यार ओ साम दुकान ॾिसो इहो वो बागाल इहो दुकान आहे बाक़ी छा चौकी आहे पुलिस वारनि जी मोकल ते आहिनि उहे। गाल वधन सा बियो चक्कर कई था छा कयूं हिन खे कन कोशी था कराई ॾह चक्कर कने कोशिश कर कन कोश कर कने न न कन कोश कर बैठ ईंदी त कोन्हे आ बाबा कया तो विड़ो कुरान कया तो एको घणा दफ़ा कया दफ़ा न थोड़ो रियायत करे हल नव करेस न थोड़ी अञा 8 करेस तू भी थोड़ी रियायत करे चेक करेस न थोड़ो अञा ताऊ मलिया न चेक करेस आ पंज में एक बे हेठ वे ही कर रे ये ना कया तो रे हेठ वे एक बे रे पुलिस वाला अचने के बाद होई हाथ ना पुलिस में एक बाटे चार पंज हलाने थी आई गंज हल